अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पंवर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, घारो गोलाई लॻ हिकु सदी पुराणी पुल जेका केतिरनि ई ॻोठनि खे शहरी आबादीअ सां मिलाए थी, उहा रेती बजरी वारा डंपर हलण सबबु किरण लॻी आहे ऐं कंहिं बि वक़्तु को वॾो हादसो थियण जो अंदेशो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर दानी अब्बासी जी ख़बर मूजिबि घारो जे साहियामंदनि पारां ॻणतीअ जो इज़हार कयो वियो। घारो गोलाई लॻ क़ाइम क़दीमी पुल जेका अंग्रेज़नि जे दौर में तामीर थी हुई, जेका ज़बून हालीअ सबबु किरण लॻी आहे, जॾहिं त इन पुल मथां रेती बजरीअ जा डंपर सवनि जी तादाद में रोज़ गुज़रंदा आहिनि, जंहिं करे पुल जा ॿई किनारा धमाके सां किरी पिया, जॾहिं त हैवी डंपर गुज़रण जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। जंहिं ते घारो जे सायावंदर अफ़सोस जो इज़हार कंदे मुतालबो कयो आहे त हिन तारीख़ी क़दीमी पुल खे आसार क़दीमा जे हवाले कयो वञे, हिन पुल जी मरम्मत कराए हिन ते हलंदड़ डंपरनि खे रोकियो वञे। शहरनि पारां हिन पुल खे बचाइण लाइ DC ठट्टो, असिस्टेंट कमिश्नर साकरू एड घारो खे पिणु दरख़्वास्तूं ॾेई चुका आहिनि, पर इंतिज़ामिया जी कन ते जूं बि नथी चुरे, जंहिं करे कंहिं बि वक़्तु को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो, जंहिंजी ज़िम्मेवारी ज़िले इंतिज़ामिया जी हूंदी। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।